जी मिट्टी के सुरमो समझी अड़े भाॼीअ जो पटाणो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब कीअं आहियो। अॼु असां वीडियोस कुछ खणी आया आहियूं जेके सोशल मीडिया ते हली रहिया आहिनि, वायरल थी विया आहिनि, जंहिंमें सिंधी अफ़गानियुनि जो जहिड़ो शहीद बिलाल काका केस जे हवाले सां जेको इहो थी रहियो आहे, जेको हैदराबाद में मर्डर थी वियो। पहिरीं बि असां हुन खां वीडियो अपलोड कई आहे, उहा बि असां पेज ते पंहिंजे ते रखी आहे, उहा बि तव्हां लाज़मी ॾिसजो। ऐं मतिलबु वीडियोस जेके सिंधी पठाण जेके जलसा इहे थी रहिया आहिनि हिते, मतिलबु जेके एहतजाजी मुज़ाहिरा पुरअमन मुज़ाहिरा इहे जेके थी रहिया आहिनि, उहे हुननि ते असांजी वीडियोस ॾींदासीं। सो उहे हली रहिया आहिनि, उहे जेके असां ॾेखारींदासीं तव्हांखे, सो लाज़मी ॾिसजो। सो अॼु जेके तव्हांखे वीडियोस ॾेखारींदासीं, हाणे पठाण सोशल मीडिया ते ॻाल्हाइनि था, सिंधियुनि खे हिननि घटि सम्झो हालत आहे, मरणो त हूअं ई सभिनी खे लाश। चई खामोश रहो, सिंधी छोकिरे जो जवाब अथसि शाइरी जे हिसाब बागी चयो मांस कहिड़ो हमेशा जिंदा रहंदासीं। सही ॻाल्हि। कराची में एक बार फिर पठानों ने झगड़ा कर दिया सिंधियों के साथ। जी मिट्टी के सुरमो समझी अरे भाॼीअ जो पठाणो सिंधी जाॻिया अथव। शहीद थियो बिलाल काका, मुंहिंजो आख़िरी लम्हात। ॾाढो ॾुख थियो, पर सिंध जाॻायो वियो, सिंधियुनि खे जाॻायो वियो। हिन खां पहिरियां बि शहीद थिया घणा ई नौजवान सिंध जा। हे उहा होटल आहे जिथे हिन जो जहिड़ो थियो, उते जिते बिलाल काका शहीद थी वियो आहे, सुपर सलातीन होटल बाईपास ते आहे, हे हुते इहो वाक़ियो थियो। हिन महिल हिते पुरअमन जलसो पंहिंजो एहतजाज कयो आहे हिननि जे दोस्तनि ऐं कुझु। और सिंधी जाॻिया था। बहरहाल असां सिंध गवर्नमेंट खे इहो ई पंहिंजो दरख़्वास्त कंदासीं, इहो ई असां हुनखे चवंदासीं त पंहिंजो बिलाल काका जी फैमिली सां, बिलाल काका सां, उन्हनि जे दोस्तनि सां, ईअं सम्झो सॼी सिंध सां इंसाफ़ कयो। अफ़गानियुनि जी बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कराची खे पंहिंजो करे ठहनि, अफ़गानिस्तान बि हिननि जो पंहिंजो, सिंध बि हिननि जी पंहिंजी आहे, बलोचिस्तान बि हिननि जो पठाणनि जो, असांजो छा आहे। साॻियो सीन थींदो, आस्ते आस्ते कब्ज़ा थींदा। पोइ कंहिं सियाणे माण्हू चयो आहे त बाबा सिंध बि कॾहिं सिंधियुनि जी हूंदी हुई, इहे ॻाल्हियूं हलंदियूं। पोइ हाणे असां चुप न रहंदासीं, सिंधी जाॻिया। कुछ मना पठान और सिंधी में फैसला हो गया। कुछ वीडियोस वायरल हैं। सबसे पहले हमारा रिश्ता ये है तो बड़ा मेहरबानी यहाँ पर ये वाक़या हुआ था, वो होटलें भी खुली हुई। तव्हांखे हिन मामले में ॻाल्हाइणो हुजे त लाज़मी असांखे कमेंट में ॿुधायो, तव्हांजा हिन में बारे में छा ख़्याल आहिनि। बहरहाल हर ॻाल्हि, हर मसइले जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त क़तल जी का अहिड़ी न हूंदी, हुनखे मारणो न आहे। हूअं बि असांजे इस्लाम में इहा शइ ख़िलाफ़ु आहे। सो महिरबानी करे जेको थियो ग़लति थियो, जस्टिस फॉर बिलाल काका। सिंधी जाॻिया आहिनि, कावड़ में अची विया आहिनि। लाज़मी हाणे अहिड़े वीडियोस हणंदा न पंहिंजो सोशल मीडिया ते। असां पंहिंजी सिंध पुलिस खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त असांखे सपोर्ट कयो, इंसाफ़ ॾियो वञे। तू खेॾी गन मशीननि सां, हे सिंधी विरदई डंडनि सां। तू खेॾी गन मशीननि सां, हे सिंधी विरदई डंडनि सां। तू बुज़दिल बंबारनि सां, हे शीगस ॾई गजगारनि सां। तू रांदि जियो करे अटकियो हाणे सिंधियुनि सां। तू गो अफ़गानी गो। असां इहो ई चवंदासीं, गुज़ारिश कंदासीं पंहिंजे सिंधी भाइरनि खे पंहिंजो तरीक़े सां पुरअमन एहतजाज कयो वञे। ॿियनि खे जीअं नुक़सानु न पहुचे, जेके बेगुनाह आहिनि उन्हनि खे नुक़सानु न पहुचे। प्रॉपर्टीज़ त पंहिंजियूं ई आहिनि, उन्हनि खे बि नुक़सानु न पहुचे। मोरे जी वीडियो
मोरे जी वीडियो चंदा बस में पठाणनि खे लाहियो जाॻिया सिंधी हाणे काथे छॾनि कई वई आहे ठीक सो असांजी अॼु जी वीडियो असां हिते ख़तमु कंदासीं सो असांखे लाज़मी कमेंट में असांखे ॿुधाइजो पंहिंजी राय ॾिजो ऐं हिन खां पहिरियों असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो त जीअं असांजी न्यू वीडियोस तव्हां ते अचनि ऐं जॾहिं चैनल ते नया आहियो त चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो अल्लाह हाफ़िज़ हलूं था